अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यत्लूनहु हक़्क़ तिलावती उलाइक युमिनून। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिका अला जमील अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, मां पंहिंजे मारूज़ात जे शुरू करण खां पहिरीं हाफ़िज़ मोहम्मद तैयब साहब खे मुबारकबाद पेश कंदुसि जे निमाज़ तरावीहन में अज 28 जी रात सजे कुरान अज़ीम जो ख़त्मो कढियो आहे ऐं उन जमात खे भी मुबारकबाद पेश कंदुसि
जिन शौक़ ऐं ज़ौक़ सां भी नमाज तरावियन में हाफ़िज़ साहब जे ज़ुबान मो कुरान शरीफ़ जो ख़त्म ॿुधो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला हाफ़िज़ साहब जे पढ़ण के जमात जे ॿुधण के पंहिंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए। मुझा अज़ीज़ो, मुझा दोस्तों, मुझा भाइरो, रमज़ान शरीफ़ वेचारो मोकलायूं तो वञे। नबी सईं रमज़ान शरीफ़ जा पोयां ॾींहं ॾिसंदा हा तो रोईंदा, फरमाईंदा हा तो वॾो इंतज़ार हो, वॾी खुशी ही त रमज़ान अचे तो अचे तो अचे तो अचे तो। रमज़ान शरीफ़ अची भी वियो पर हाणे रमज़ान वेचारो वञे तो। रमज़ान जी जुदाई मां मोहम्मद करीम जो जीव झोरे वेंदो आहे। नबी सईं फरमाईंदा काश सजो साल रमज़ान शरीफ़ हुजे हा। जहन्नम जा दरवाज़ा बंद ही बंद हो जना, जन्नत जा दरवाज़ा खुलिया ही खुलिया पिया हो जना। वड़ा वड़ा जिन शैतान बधा ही बधा पिया हो जना। अल्लाह जी रहमत मौजन ही मौजन में हो जिहा। मुझा उम्मती रमज़ान जे रोज़न ही रोज़न में हो जना। सवाब ही सवाब में हो जना, नेकिन ही नेकिन में हो जना। नफल जो सवाब फर्ज जेतरो मिले ना, फर्ज जो सवाब 70 फर्जन जेतरो मिले ना। नबी सईं रोईंदा तो काश सजो साल रमज़ान शरीफ़ हुजे। एडो रमज़ान शरीफ़ नबी सईं के प्यारो हो। रमज़ान शरीफ़ सां नबी सईं जी वॾी मोहब्बत हुई। नबी सईं रमज़ान शरीफ़ जो चंड ॾिसंदा हा त पंहिंजे नेणनि तो निंड हराम करे छॾींदा हा। सजी सजी रात इबादत में गुज़ारींदा हा। सजदने रुकुन में गुज़ारींदा हा। कुरान जी तिलावत में गुज़ारींदा हा। वरी ॾींहं जो रोज़ा रखी वरी भी नबी सईं कुरान मजीद जी तिलावत में गुज़ारींदा हा। ऐं वॾी रमज़ान शरीफ़ में नबी सईं सखावत कंदा, वॾी सखावत, वॾो ख़ैर कढंदा। ऐं मुझो प्यारो नबी, मुझो मिठड़ो नबी, मुझो सोनो साईं हर रमज़ान शरीफ में इत्काफ में वेंदा। हर साल
हर साल रमज़ान शरीफ में हिकिड़ो ख़त्मो हज़रत जिब्राइल अमीन के ॿुधाईंदा कुरान मजीद जो। हूअं त नबी साईं जन घणा ई ख़त्म कढंदा पर हिकिड़ो ख़त्मो जिब्राइल अमीन के अलॻि सां ॿुधाईंदा। आखिरी रमज़ान शरीफ में नबी साईं जन 2 ख़त्मा हज़रत जिब्राइल अमीन के ॿुधाया कुरान मजीद जा। ऐं 20 ॾींहं नबी साईं जन इत्काफ़ में वेठा आखिरी रमज़ान में। मुझो सोनो साईं मुझो मिठड़ो मोहम्मद करीम असांजे लाइ नमूनो आहे। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह फरमाए मा आताकुमुर रसूल फखुज़ू व मा नहाकुम अन्हु फंतहू। फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। पर अफसोस ना चवण थो पए असां सदायूं नबी साईं जन जा गुलाम था, नबी साईं जन जा नौकर था, पाण खे सदायूं उम्मती था, पाण खे सदायूं। अफसोस ना चवण थो पए असांखे का रमज़ान जे अचण जी ख़ुशी कान्हे। अफसोस ना चवण थो पए रमज़ान जे वञण जो कोई कंहिंखे दुख कोन्हे। अल्लाह जी ज़ात जो कसम मां अखियुनि सां ॾिठा बेरोज़ा ऐं त ख़ुशि चङा भला सेहतमंद रमज़ान शरीफ जो को एतिराम मुसलमाननि में नज़र न आयो। आमे जाम राग ऐं साज़ चिंचन में मां हलंदे ॾिठा, राग ऐं साज़ ऐं गाना मां मोबाइल में हलंदे ॾिठा। अल्लाह अकबर कबीरा कोई रमज़ान शरीफ जो एहतराम अदब मुसलमाननि में नजर न आयो। अलाए छा थी वियो आहे मुसलमाननि खे जो मुसलमाननि मूं प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी निकती थी वञे। मुसलमाननि मूं प्यारे नबी मोहम्मद करीम जी ताबेदारी निकती थी वञे। मुसलमाननि मूं इबादत जो शौक़ मोकिलाईंदो थो वञे। 11 महीना त जीअं बि माण्हू ज़िंदगी गुज़ारे पर घटि में घटि रमज़ान शरीफ में त नेक बणिजी ॾेखारनि हा। पर अफ़सोस सद अफ़सोस जीअं 11 महीना
लापरवाही में वक्त गुजारियो ईअं रमज़ान में भी लापरवाही में वक्त गुजारियो हेडी अल्लाह जी रहमत वसे पई हेडो अल्लाह जी रहमत के जलाल हो को रब जी रहमत वठण जे लाइ तैयार न है अल्लाह अकबर कबीरा रब माफी जा ऐलान पियो करे को अल्लाह माफी वठण जे लाइ तैयार न है हाँ नबी से फरमायो रमजान जी रात में अल्लाह ताला दुनिया वाले आसमान ते लही ईंदो आहे ऐलान कंदो आहे को गुनाहगार हिन भलारी रात में मूंखां दुआ घुरे तो मेरे जो मदायूं माफ कयांस आहे को रे औलादो हिन भलारी रात में मूंखां दुआ घुरे तो औलाद वारो बणायांस आहे को बीमार हिन भलारी रात में मूंखां दुआ घुरे तो मां सेहत तंदुरुस्ती नसीब कयांस आहे को रोज़ीअ जी तंगीअ वारो दुआ घुरे न भलारी रात में तो रोज़ीअ में बरकत विझी छॾियांस आहे को बेरोज़गार हिन भलारी रात में मूंखां दुआ घुरे तो मां रोज़गार वारो बणायांस आहे को परेशान हाल हिन भलारी रात में मूंखां दुआ घुरे मां परेशानी रफ़े दफ़े कयांस आहे को मसइलन में मुंझल हिन भलारी रात में मूंखां दुआ घुरे तो मां उन जा मसइला आसान कयांस अम्मन युजीबुल मुज़्तर इज़ा दाहु व यक्शिफु सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ इलाहुम अल्लाह कलीलन मा तज़क्करून। हेडी रब जी रहमत जोश में रमज़ान जी रात में असांजे दोस्तन ये रमज़ान जो रात निंड में गुजारियूं असांजी अमड़ियुनि भेनरुनि ये रमज़ान जो रात निंड में गुजारियूं कंहिं टच मोबाइल में गुजारियूं कंहिं रांद रूंद में गुजारियूं अल्लाह नबी साईं रमज़ान जी सॼी रात इबादत में गुजारींदा असहाब आल बैत भी सॼी रात रमज़ान जी इबादत में गुजारींदा है तव्हांखे ख़बर आहे त असां 4 रकातुनि खां बाद में शो झटड़ी वेंदा आहियूं इहा असहाबनि सगूरनि जी सुन्नत आहे कियां मक्के शरीफ वारनि छा कयो चऊं त 4 रकातुनि तरावीहनि खां बाद में काबतुल्लाह जो तवाफ़ कजे 7 चकर काबे जो तवाफ़ करे वरी अची नमाज तरावीह पढ़जनि पोइ ईअं ई हर 4 रकातुनि खां बाद में काबे जो तवाफ़ करे वरी नमाज तरावीह पढ़ंदा वरी काबे जो तवाफ़ करे 4 रकातुनि खां पोइ वरी नमाज तरावीह पढ़ंदा सॼी रात ये इबादत में गुजारींदा आखिर सेरी थी वेंदी मदीने वारनि खे ख़बर पई त मक्के शरीफ वारा हीअं था करनि त मदीने शरीफ वारनि पाण में सलाह कई त हीअं था कयूं असां वरी 40 रकात तरावीह था पढ़ूं एॾो शौक़ ऐं सहरियत ऐं उहे बि ईअं नमाज़ में सजदनि में क़ुरान जी तिलावत में गुज़ारींदा सहरियत निंड ई न कंदा ऐं असां सुता पिया रमज़ान जी रातिनि में बि निंड्रा पिया कयूं अलाए काॾे शौक़ ज़ौक़
इबादतन जो मुसलमानन में मोकलायो 11 महीना दे जिए तिए पर रमजान में भी सुस्त चंगन भलन नमाज तरावियां न पढ़ी चंगन भलन रोजा न रखिया अल्लाह जी जात जो कसम नबी ज़ियम बद दुआ दुनिया बेरोजा तके जिब्राइल अमीन बद दुआ दुनिया बेरोजा तके जिब्राइल अमीन बद दुआ नबी ज़ियम फरमाए साईं वे मर्द वे मायूं तबाह बर्बाद जिन जी जिंदगी में रमजान शरीफ जे हुजन भी सेहतमंद को उज़्र भी न हुजन का तकलीफ भी न हुजन तो भी हरू भरू रमजान जा रोजा न रखन साईं एड़ा मर्द एड़ियों मायूं तबाह बर्बाद साईं फरमायो मां आमीन कई बराबर एड़ा मर्द एड़ियों मायूं तबाही बर्बादी जे लायक आहिन जेके सेहत हूंदे सूंदे बिना के हुज़ूर जे हरू भरू रमजान शरीफ जा रोजा न रखियो ओ मुंहिंजा अज़ीज़ो ये मर्द ये मायूं किए खुश रही सगला जिनके जिब्राइल अमीन बद दुआ ॾिनी जिनके नबी मिठे मोहम्मद करीम आमीन करे बद दुआ ॾिनी ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाइरो ये मानू तबाह न बेरोजा दुनिया में भी आखिरत में भी इनजे लाइ अज़ाब अज़ाब वनुफ़िख़ फ़िस्सूर फ़इज़ा हुम मिनल अजदास इला रब्बिहिम यंसिलून क़ालू या वैलना मन बअसना मिन मरक़दना हाज़ा 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 मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून अञा वरी आवाज़ अल्लाह जी ज़ात जो कसम ये मर्द ये मायूं बर्बाद थिया जिन रोजा रमजान जा हरू भरू गुसाया बिना उज़्र जे बिना के तकलीफ जे हरू भरू रोजा न रखियो एडी रमजान जे रोजन जी हैसियत जो नबी से फरमायो हिकड़ो माण्हू जानी वाणी रमजान शरीफ जो हिकड़ो रोजो तो कज़ा करे वरी सजी जिंदगी रोजा रखंदो रहे पर रमजान शरीफ न रोजे जी कर भरे न सघंदो वो सवाब हासिल रमजान जे रोजे वारो हासिल करे न सघंदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो कमाए विया उहे माण्हू जिन रमजान जा सही माना में रोजा रखिया मन साम रमजान ईमान एहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि व मा तअख़्ख़र नबी ने फरमायो जे सही माना में रमजान शरीफ जा रोजा रखिया सही फरमायो अल्लाह ताला अॻियां पोयां उन्हनि जा गुनाह माफ़ तो करे छॾे ओ मुंहिंजा अज़ीज़ो हा हा कमाए विया रमज़ान जा रोज़न रखण वारा मर्द ऐं मायूं ओ मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह ताला फरमाए थो
रमजान जे रोज़न जे लाए अस्सौमिली व अन अजज़ीब रब तो फरमाए ओ मलाइको हिन नमाज पढ़िया इन जो सवाब तहां लिखो इन कुरान पढ़िया इन जो सवाब तहां लिखो इन ज़कात ॾिनिया खैरात कया इन जो सवाब तहां लिखो इन हज कयो इन उम्रो कयो इन जो सवाब तहां लिखो पर जॾहिं रमज़ान जे रोज़नि जी वारी थी अचे अल्लाह फरमाए थो सौमिली व अन अजज़ी बि अल्लाह फरमाए थो रोज़ो मुंहिंजो आहे तो रोज़ेदार के सवाब भी मां खुदा पाण ॾिनुमि ओ मलाइको ताके रोज़े जे सवाब लिखण जी ताक़त ई नाहे तंहिंजे करे मां रोज़ेदार के सवाब ॾींदुसि ॿी रिवायत में आ अस्सौमिली व अन उजज़ाब अल्लाह फरमाए थो रोज़ो मुंहिंजो आहे रोज़ेदार जो बदलो भी मां खुदा पाण आहे अल्लाह फरमाए थो मां रोज़ेदारनि खे पंहिंजूं ज़ियारतूं कराईंदो मान पंहिंजा दीदार कराईंदो मान पंहिंजूं मुलाक़ातूं कराईंदो मान पंहिंजूं कचहरियूं नसीब फरमाईंदो मान फमन कान यरजू लिक़ा रब्बि फलियअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादति रब्बिही अहदा अस्सौमिली व अन उजज़ाब रब फरमाए थो रोज़ो मुंहिंजो आहे जो बदलो भी मां खुदा पाण तॾहिं त नबी ने फरमायो लिस्साइम फरहतान फरहतुन इंद फतरी व फरहतुन इंद लिक़ाए रब्बिह अल्लाह फरमाए थो रोज़ेदारनि जे लाइ ॿ फरहतूं हिकु दुनिया में भी आख़िरत में हाँ दुनिया में या फरहत जो सॼो ॾींहुं उञ बुख ते गुज़ारींदा आहिनि जॾहिं इफ़्तारी कंदा आहिनि वाह जो पाणी पीअण में मज़ो ईंदो अथनि वाह जो शरबत पीअण में मज़ो ईंदो अथनि वाह जो हाँ मानी खाइण जो मज़ो ईंदो अथनि वाह जो फल फ्रूट खाइण जो मज़ो ईंदो अथनि अल्लाह ताला नबी खे फरमायो मुंहिंजा प्यारा मोहम्मद करीम रोज़ात जे लाइ मां ॿ फरहतूं रखियूं आहिनि हिकु दुनिया में इफ़्तारी जे टाइम ते मां फरहत रखी त ॿी आख़िरत में मां पंहिंजे दीदार ऐं ज़ियारत ऐं मुलाक़ात वारी फरहत रखी त मां पंहिंजी कचहरी नसीब कंदो मां पंहिंजो दीदार कराईंदो मां पंहिंजी मुलाक़ात कराईंदो अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा प्यारा नबी मां रैयान हिकिड़ी सोसाइटी तैयार कई आहे जेका ख़ासि रोज़ातनि जे लाइ तैयार थी आहे उनमें VIP बंगला तैयार कया आहिनि मां ख़ासि उनमें रोज़ातनि खे विहारींदुमि ॿियूं त उनमें घणियूं फैसिलिटियूं आहिनि पर ख़ासि इहा फैसिलिटी आहे जो रोज़ेदारनि खे घड़ीअ घड़ीअ पंहिंजो दीदार कराईंदो नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िर इन अजलल्लाह इला हदीस शरीफ में चए थो अल्लाह ताला ॿियनि खे अठे ॾियारे ते दीदार कराईंदो जन्नतनि खे पर रोज़ातनि खे रब चवंदो जंहिं महिल तव्हांजी दिलि चवे रुॻी ख़्यालु कयो इरादो कयो तो रब असांखे तूं पंहिंजो दीदार कराए रब फरमाए थो रोज़ेदारो और रमज़ान जे रोज़न रखण वारो मां तव्हांजे लाइ इहो ख़ासि पैकेज रखियो आहे जंहिं महिल बि जहिड़ी घड़ीअ में बि तव्हां मुंहिंजे दीदार जी तलब कंदो उन महिल जो उन महिल सभु पर्दा परे करे रूबरू पंहिंजो दीदार कराईंदो अञा छा
है जन्नत भी मिले, रब जो दीदार भी मिले। कमाए जिन रोजा रखा, जिन तरावियां पढ़ियों, रात जो इबादत कई। मन काम रमजान ईमान व इहतिसाबन गुफिर लहु मा तक़द्दम मिन ज़ंबि व मा तअख़्ख़र। नबी जी फरमायो जे रातन में सुजागी कई, रमजान जी रातन में नमाज में रात गुजारे, कुरान जी तिलावत में रात गुजारे, जिक्र अज़कार में रात गुजारे, सजदने रुकन में रात गुजारे। सैयन फरमायो ये भी कमाया। और मुझे प्यारे नबी फरमायो हाँ ये रोज़ा रखने वाला, ये रात जो इबादत करने वाला, ये रमजान में कुरान मजीद घणे पढ़ने वाला, घणे बुधण वाला, ये इत्काफ में वेहण वाला। सैयन फरमायो क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम सां गॾु बिश्त में रवाना थींदा। सैयन फरमायो जिन रमजान जो एतराम कयो, ख्याल कयो, पाण खे नेक बनाए रमजान में, पाण खे दीनदार बनाए रमजान में, पाण खे सालिह बनाए रमजान में, पाण खे रोज़ायत बनाए रमजान में, पाण खे कुरान शरीफ जो आशिक बनाए रमजान में। सैयन फरमायो इन रमजान जे एतराम जे करे अल्लाह भी इनको खुश तो दे, मां मोहम्मद करीम भी इन्हनि माण्हुनि को एॾो राज़ी तो थिया जो क़यामत जे ॾियारे अहिड़नि माण्हुनि जी मां पाण सिफारिश करे, शफ़ाअत करे, पाण सां गॾु अल्लाह जो दीदार कराए, पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदोमान। ज़वाता आफ़मान फ़बअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वरी आवाज़ केड़ा पैकेज है न मिठो मोहम्मद करीम पाण तो चवे त रमजान शरीफ जे एतराम करण वारन के, रोज़ा रखण वारन के, तरावियां पढ़ण वारन के, नमाज पढ़ण वारन के, रातन में इबादत करण वारन के, ॾींहं में इबादत करण वारन के, नेक बणजण वारन के मां मोहम्मद करीम पाण सिफारिश करे जन्नत में वठी वेंदोमान। रमजान का मशकरिया जी वाह जो रमजान में रहमत में, वाह जो रमजान जो बरकत। ताके केड़ी खबर, वाह जो रमजान जी फजीलत। वरी न रमजान में हिकिड़ी रात आ जेका पोएं ॾहें में आ, जंहिंखे लैलतुल क़द्र कोठियो थो वञे। और रात एडी फजीलत वारी रात एडे मान शान वारी रात जो जे करें कंहिंखे उहा रात मिली थी वञे, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हिकिड़ी रात जे सदको अल्लाह ताला उन जे अमाल नामे में 84 सालन जी इबादत जेतिरो सवाब तो लिखराए छॾे। वाह जो रमजान में इत्काफ में वेहण जी फजीलत। नबी से फरमायो जेको रमजान में इत्काफ में वेहे थो अल्लाह ताला उन जे लाइ कबूल पियल हज उमरे जो सवाब तो लिखराए छॾे। मुझे प्यारे नबी फरमायो हाँ हाँ सैयन फरमायो इत्काफ वारे के लैलतुल क़द्र वारी रात जो भी सवाब नसीब तो दे। सैयन फरमायो इत्काफ वारे के हज उमरे जो सवाब भी नसीब तो दे। सैयन फरमायो इत्काफ वारो
जेका भी रब को जायज़ दुआ तो करे अल्लाह ताला बिना देर जो नजी दुआ कबूल तो फरमाए। ओ मुंहिंजा अज़ीज़ो वॾो रहमतुनि वारो महीनो, वॾो बरकतुनि वारो महीनो, वॾी फज़ीलतुनि वारो महीनो, वॾे शान वारो महीनो, वॾे मान वारो महीनो, वॾी इज़त वारो महीनो वेचारो मोकिलायो तो वञे। अल्लाह अकबर कबीरा मेहमान महीनो वेचारो मोकिलायो तो वञे। रमज़ान भी मेहमान असां भी मेहमान हूँ। और मुंहिंजा अज़ीज़ो अलाए बे साल ताईं बे रमज़ान ताईं ज़िंदा हुजूं अलाए न केतिराई अगले रमज़ान गुज़रे रमज़ान में मौजूद था हाणे हिन रमज़ान में वेचारा नज़र न आया। और मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो अल्लाह अकबर कबीरा मां वरी भी गुज़ारिश करणा जिन रमज़ान जा रोज़ा न रखिया जिन रमज़ान जो एहतराम न किया जिन रमज़ान जो ख्याल न किया वरी भी उन्हनि खे वक़्तु उन भेनरुनि खे उन्हनि भाइरनि खे मां इलाज करणा अल्लाह जो वास्तो तो वरी भी तौबा कयो वरी भी माफ़ी घुरो वरी भी रब रहीम वरी भी रब करीम वरी भी रब बाजारो जेके रोज़ा बचा नहीं है रोज़ा भी रखो। हाँ जेके रोज़ा ये ताके बयान ते नसीब ते नहीं ये भी रखो। उन बाद में हाँ रात चोरो रात चौथो अल्लाह माफ़ियों जो अल्लाह जे दरबार में तौबा कयो रो अल्लाह जे दरबार दरगाह में रब ताके सॾे तो अनीबू इला रब्बिकुम व अस्लिमू या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु वल गफूरुर रहीम। अल्लाह फरमाए तो मां गफूर मां रहीम मां अल्लाह ताला ताज़ा ठहण जे इंतजार में आ ताकि माफ़ी ॾियण जे इंतजार में आ। गफलत जे करे रमज़ान जा रोज़ा न रखी सघिया हो गफलत जे करे रमज़ान जो एहतराम न करे सघिया हो गफलत जे करे रमज़ान में कुरान पढ़ी न सघिया हो रात जो इबादत करे न सघिया हो वरी भी वक्त तो वरी भी टाइम तो वारो कयो अल्लाह के रिजायो अल्लाह के पर जायो अलाए पे रमज़ान ताईं जीरा हो जो अलाए न वारो कयो अल्लाह जल्दी रमज़ान में राजी थी न जल्दी माफ़ी दी न। हाँ हाँ यारन महीनन में एडी अल्लाह जी रहमत न होंदी आहे जेडी रमज़ान शरीफ वारे महीने में रहमत नबी ने फरमायो 11 महीना बानाए बानो अल्लाह जी रहमत के गोलींदा आहिनि ऐं रमज़ान में अल्लाह जी रहमत बानर के गोली दिया रब चवंदो आहे काथे न गुनाहगार अचन मूंखे सॾन मूंखां दुआ घुरन मूंखां तौबा करे माफ़ी वठन तमाम उम्र जो मदायूं माफ़ कयान या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाह तौबतन नसूहा। अल्लाह फरमाए तो सच्ची दिल सां तौबा था कयो उम्र जो मदायूं माफ़ मां कयाव सॼो त मूंखे मां तव्हांखे जीव कयाव उजीब दावत दान फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। अञा वॾी आवाज़ वरी भी वक्त तो वरी भी टाइम तो वरी भी घड़ी तो अचो 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 रब जे दर ते बनीअ बचाए वारो करो माफ़ियों वठो अल्लाह ॾाढो रमज़ान में रब जो रहम आहे ॾाढो करम आहे ॾाढी बात जल्दी 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 जल्दी
संभालो पाण सियाणा थी। आज रमजान में माफी न वठो त वरी काथों माफी वठंदो। रमजान में रब जो राम हासिल न कयो त वरी कॾहिं राम हासिल कंदो। मता शैतान जे धोखे में लगाओ त बे रमजान में नेक बर्बाद। मता शैतान जे धोखे में लगाओ त बे रमजान जा रोजा रखंदा, बे रमजान में माफी वठंदा। मता शैतान जे धोखे में लगाओ तो कुराड़ा थींदास फोन एक थींदास। मता शैतान जे धोखे में लगाओ तो हज कंदास उमरा कंदास फोन एक थींदास। ओ मुंहिंजा अजीजो मुंहिंजा दोस्तो यो शैतान जो धोखो आहे। खुदा जी ज़ात जो कसम एक लम्हे जी खबर ना है, एक सेकंड जी खबर ना है। वारो के जल्दी क्यों माफी वठो। ओ मुंहिंजा अजीजो बिना माफी जे मरियो त हड़ाली वेंदव। खुदा जी ज़ात जो कसम तो वेठा रोईंदव। वलौला अखरतनी इला अजल करीब तो वेठा रब को मोहलतूं घुरंदव तो मोहलत न मिलंदव तो जिंदगी न मिलंदव। केड़ा मुआब मोटियान जो तां सां मोटंदास। एक दफो हयाती मिली या न विञायो अल्लाह जी नाफरमानी में। एक दफो जिंदगी मिली या लापरवाही में न गुजारियो। एक दफो जिंदगी मिली या गुनाह में तबाह बर्बाद न कयो। ओ मुंहिंजा अजीजो मुंहिंजो मणियो ओ मुंहिंजो भेनरियो मुंहिंजो न्याणियो मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश करणा वा। ख़बर ही न पवंदो मौत जा मारो पुॼी वेंदव। पोइ वेठा अफ़सोस कंदव, पोइ वेठा अल्लाह खां मोहलतूं घुरंदव तो मोहलत हिकिड़ो सेकंड में न मिलंदव। इज़ा जा अजलुहुम ला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून। अञा वरी आवाज़ शायद तांजे दिमाग में केड़ी सोच आ, केड़ो फिक्र, केड़ो ख्याल आ। जादे ता नजर क्यों रोगी गुनाह है गुनाह तो मुसलमान में नजर नजर दा क्यों दबे नमाजी मुसलमान। रमजान जेड़े महीने में भी नमाज ते ना आयो नजर दा क्यों। जानी मुसलमान रमजान शरीफ जेड़े महीने में भी जिना को बाज ना आयो। अल्लाह अकबर कबीरा नजर दा क्यों। तयो मुसलमान रमजान शरीफ में पराए नुमाइंद सा पियो ॻाल्हाए नजर दा क्यों। यो बदनजरी पियो करे रमजान शरीफ में परावन माइन जा वीडियो टिकटॉक जा वीडियो और उनन जा फोटो पियो दिसे। अल्लाह अकबर कबीरा होदो कुरान झले तो कुल्लिल मोमिनीन यगुज़्ज़ू मिन अबसारिहिम कुल्लिल मोमिनात यगुज़्ज़ुन मिन अबसारिहिन। होदो कुरान झले तो ला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला। कुरान झले तो गुनाह का व्याज का कुरान झले तो
अज मुसलमान व्याज जा वॾा वापारी लगा पिया अल्लाहुल बैय व हर्रमल रिबा। कुरान प्यारो नबी झले दो त रिश्वत न ॾियो न वठो। अज रिश्वत जी बाजार गरम कई वेठा हूं। कुरान रसूल झले दो रागने साजन के न ॿुधो। अज ॾींहुं रात मुसलमाननि जे कननि ते राग ऐं साज़ पियो हले। घरनि में राग ऐं साज़ पियो हले। मोबाइलनि में राग ऐं साज़ पियो हले। हाँ हाँ गाॾियुनि में राग ऐं साज़ पियो हले। हाँ हाँ झले तो कुरान त नशो न पियो। अज जाने ता नजर क्यों मुसलमान नशाई थिया। झले तो कुरान जुआ न खेडो। अज जाने ता नजर क्यों तो जुआ जाने तारे हले पई। अल्लाह अकबर कबीरा। झले तो कुरान धारा न विझरायो फकीरन का। अज असांजा मुसलमान भाइर फकीरन को तकदीर दा पुछंदा वतन। अल्लाह अकबर कबीरा। झले तो कुरान गैरुल्लाह जी पूजा पाठ न कयो। अजो गैरुल्लाह जे धर्म ते मुसलमान किरियो पियो आ। हाँ हाँ कब्रन जा सजदा तो दे। कब्रन जो मिटियूं तो खाए। झंडन जगहों किरियो पियो आ। कंधन जगहों किरियो पियो आ। ओ मुंहिंजा अज़ीज़ो सजदो आ तकड़े अल्लाह जो ला तस्जुदू लिशम्स वला लिल कमर वस्जुदू लिल्लाह व इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम। अल्लाह झले तो अल्लाह रसूल झले तो धाड़ा नाणो फुरियो न कयो चोरियो न कयो। अज जाड़े तारे धाड़ा लगा पिया आहिनि मुसलमान फुरियो पिया करनि चोरियो पिया करनि। झले तो अल्लाह तो कूड़ न ॻाल्हायो। अज मुसलमान ॾींहुं रात कूड़ में फाथो पियो आ। लानतुल्लाह अलल काज़िमीन। कूड़नि जे मथां अल्लाह जी लानत आ। हर जाइ ते कूड़ा। हर वापार में कूड़ा। हर तिजारत में कूड़ा। हर गाल में कूड़ा। हर मोबाइल ते कूड़ा। साथिया मुसलमानों कूड़ में काहे प्याओ। कूड़ किन्ना कूड़ तबाहिया। मुझे रब फरमायो सच्चा थियो ऐं सचन जो साथ ॾियो। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह व कूनू मस्सादिक़ीन। अञा वरी आवाज़ सच्ची ॿुधायो कूड़ केॾो थी वियो आहे असां में। अल्लाह कूड़ के को गुनाह ही न तो समझे। कसमन जी वठ वठा लगी पिया। नबी से फरमायो जेको घणा कसम खणियो समझो त इहो कूड़ो आहे। नबी से असांखे सच सेखारियो। असाब हाल बेतन असांखे सच सेखारियो। असांखे छा थी वियो आहे जो असां कूड़ में फासी पिया आहियूं। हज़रत अली मुर्तज़ा असांखे सच सेखारियो। हिकिड़े ॾियारे हज़रत अली ज़ैनन घर आया। अम्मा फातिमा ज़हरा के कमजोर ॾिठा।
फरमायो छा गाला अम्मा जान फरमायो अली रहमतुल्लाह हफ्तो गुजरियो कुछ खादो ना है कमजोरी जे करे हीणा बजे करे मां तडे खटड़े दे सुमी पईया अल्लाह अकबर कबीरा हजरत अली अंदर व्या हजरत अली जी ज़रा पई वा खयो सोचो दया विकणी फातिमतुल ज़हरा जे लाइ कुछ खाइण जो इंतजाम कजे कमजोर थी वई वा ज़रा खणी बाजार में खपायो 6 रुपयनि में खपायो हाणे इरादो करन विया त कुछ वठा अञा यो इरादो करन विया त हिकिड़े फ़कीर सदा कई हज़रत अली के फरमाया अली ये 6 रुपया मुखे दे तोखे अल्लाह दींदो हज़रत अली दिल में सोचो तो यो अल्लाह से वापारा अल्लाह जो आए दुआ दहुण करे रब मोटाए दींदो मां 6 रुपया तो दिया अल्लाह 60 करे मुखे मोटाए दींदो 60 रुपया करे हाने उन फकीर के उन साहिल के हज़रत अली वे 6 रुपया दिना बस इन इरादे में अचन पिया तो अल्लाह से पाणी मदद कंदो रस्ते में आया एकड़ो मानू उठ दे अचे पियो उठ कायूं पियो जे हज़रत अली के सॾु के अली उठ वठंदे हज़रत अली फरमायो तोखे मुझे नाले जी की खबर पई चैसे मां ताके सुञाणा दो ता अली उल मुर्तज़ा आयो बिठड़े मोहम्मद करीम जा न्याणा भी आयो बिठड़े मोहम्मद करीम जा सोट भी आयो साईं वठंदो तो मां ताके उठ दिया हज़रत अली फरमायो यार जे ठहींदे त छो न वठदो आए के साईं मां ॾियण जे लाइ तयार आहियां घणे वठंदो हज़रत अली फरमायो यार मां 3 महीननि जी ओधर ते वठंदो आए तो घणे ॾींदे के साईं मां 100 रुपए में ॾिनो मां हा 3 महीननि जी ओधर ते हज़रत अली फरमायो ठीक है लिखत कयो जे नहीं बस लिखत जी जरूरत ना है मां 3 महीननि को पोता ॾेईंदुसि ता को वठी वेंदुसि पैसा हज़रत अली फरमायो ठीक आ उन को उठ वरते अॻिते हलिया थोड़ो सफ़र कयूं वरी हिकिड़े माण्हू सॾु कयो अली काॾे तो वञे हज़रत अली फरमायो वञा तो घर के उठ विकण ने हज़रत अली फरमायो यार मां तो तोखे नथो सुञाणा तो कीअं तो मूंखे सुञाणे उन शख्स जो सही मां ताके सुञाणा तो ता मिठड़े मोहम्मद करीम जा न्याणा भी आयो सोट भी आयो साईं ॾींदे उठ हज़रत अली फरमायो जे करे ठही दे न छो न ॾींदो मां के साईं घणे ॾींदे इते हज़रत अली कूड़ नथो ॻाल्हाए सच तो ॿुधाए चई यार मां 100 रुपए में वरतो आ 3 महीननि जी ओधर ते हाणे तू जेको नफ़ो ॾे हुन चयो साईं मां 60 रुपयो तव्हांखे नफ़ो थो ॾियां तव्हां इहो उठ मूंखे ॾियो मां 160 रुपयो थो तव्हांखे ॾियां हज़रत अली फरमायो ठीकु आहे उठ वठ लिखत कयो जे लिखत जी ज़रूरत न आहे हज़रत अली यकदम सोचो फरमायो त ओधर हा बीमारी आ कर्ज मर्ज आ तंहिंजे करे पेरे माण्हू जे मूंखे उठ ॾिनो 3 महीननि जी हुन सां ओधर कई आहे अलाए साईं मां अली जीअर हुजां अलाए
तेजे करे मां पोइते मोटा वञा उनखे 100 रुपयो पंहिंजो ॾियांस। हज़रत अली पोइते मोटियो आहे ढुकियो आहे उन माण्हू सां रस्ते में मिलियो कि यार तुंहिंजी वॾी महिरबानी जो 3 महीननि जी उधर ते तूं मूंखे उठ ॾिनो हाणे कर्ज़ आहे मर्ज़ हा हा तेजे करे इहो बार मूं तूं लाहे महिरबानी करे पंहिंजो 100 रुपयो वठ। उन जो 3 महीननि खां पोइ ॾियो आहे का ॻाल्हि न हुई। हज़रत अली फरमायो न न वापसि वठ पंहिंजो कर्ज़। उनखे कर्ज़ ॾेई 60 रुपए मां कुझु सीधो सामान वठी घर आया। घर सीधो सामान ॾेई अची नबी साईं वटि पहुता। नबी साईं जन खिली करे उथी बीह रहिया फरमायो अली वॾो वापारी थियो आहे। हज़रत अली हैरान थियो कि साईं तव्हांखे कीअं ख़बर पई? साईं जन फरमाया अली सॼी मूंखे किसे जी ख़बर पइजी वई तू शर पिया अल्लाह जे नाम ते ॾिना अल्लाह तोखे 60 रुपयो करे मोटाए ॾींदो। तुंहिंजो एॾो यकीन इहो अल्लाह मूंखे ॿुधायो आहे। अली मुंहिंजे मथां वॾे विसाह करण वारो आहे तवक्कुल करण वारो आहे। हा हा अली भला हाल वाल ख़बर पई उठ ॾियण वारो केरु हो उठ वठण वारो केरु हो कि न साईं। हज़रत अली न कई नबी साईं खिली वेठा फरमायो उठ ॾियण वारो जिब्राइल अमीन उठ वठण वारो मीकाईल अलैहिस्सलातु वस्सलाम हुई। हज़रत अली हैरान थियो कि साईं इहो कीअं? नबी साईं फरमायो अली जॾहिं तूं अल्लाह जे नाम ते हाँ शर पिया हिकिड़े ग़रीब मिस्कीन फ़क़ीर खे ॾिना तूं इन आसरे ते अल्लाह 60 रुपयो करे मोटाए ॾींदो। रब फरमायो मलाइको ओ जिब्राइल ओ मीकाईल मुंहिंजे अलीअ खे ज़रूरत आहे पैसनि जी वञो मुंहिंजे अलीअ मुंदे यकीन करे 100 रुपया ग़रीब खे ॾिना आहिनि मिस्कीन सालीअ खे ॾिना आहिनि वारो कर। जिब्राइल अमीन तूं उठ काए वञ तूं 100 रुपए में अलीअ खे उधर ते ॾेस ऐं मीकाईल खे रब फरमायो तूं 160 रुपए में रोक ते वठेस। हा हा तव्हां त मां 6 रुपए जो बदिलो 60 रुपयो करे मोटाए ॾियां। अली वाह जो तूं वेसा कयो वाह जो तूं सखावत कई वाह जो अल्लाह ते यकीन कयो। अल्लाह साईं तव्हांजी तारीफ़ में कुरान मजीद में आयत नाज़िल फरमाई आहे वयुतिमून ताम अला हुब्बी मिस्कीन व यतीम व असीरा। हज़रत अली ॾिसो कूड़ न आयो 100 रुपए में उधर ते वते ॿिए सां सिधी ॻाल्हि कई मीकाईल याद हज़रत अली खे ख़बर न थी जिब्राइल आहे मीकाईल आहे हुन त आम माण्हू सम्झा। ऐं असां वठी था अचूं में 3 लखे में हेॾा हेॾा कसम खणंदा अलाह मां 4 लखनि में वठी आयो कसम क़ुरान भीड़ियूं वेंदा हीअ असांजी मुस्लमानी। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो महिरबानी करे कूड़ खां पाण खे बचायो कूड़ न हणो। असुल ईमान जो जुज़ो इहो आहे जेकॾहिं जान हली वञे त जान बि कुर्बान कजो कूड़ न हणजो। हज़रत इमाम हुसैन के चयूं तो साईं तू हाली थोरो कूड़ हण चो तो मां यज़ीद जी हुकूमत मनी बाद में वनी मदीने में ना कजा। हज़रत इमाम हुसैन जो इहो मुखो कूड़ न थी चो सुभान अल्लाह फरमाई जान हली वने पर मां इमाम हुसैन कूड़ न ॻाल्हाईंदुमि। मुंहिंजो अबो भी सचो मुंहिंजो नानो भी सचो मुंहिंजी अम्मा भी सची त मुंहिंजो वॾो भाउ इमाम हसन भी सचो त मां इमाम हुसैन भी सचो। असां हिते कूड़ जा कोट ठाही वेठा बहरहाल कूड़ खां पाण खे बचायो बहरहाल पाण खे चुगलियुनि खां बचायो बहरहाल पाण खे गुनाहनि खां बचायो
जल्दी नेक थी वञो। हज़रत अली जो कोला हर रात के आखिरी रात समझो, हर ॾींहं के आखिरी ॾींहुं समझो, हर वक्त मौत जी तैयारी में रहो, हर वक्त नमाज जी पाबंदी में रहो, हर वक्त कुरान जी तिलावत में रहो, हर वक्त ज़िक्र अज़कार में रहो। तात मौत ईंदो वञेव, बिश्त जी ख़ुशख़बरी मिलंदी वञेव। ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून नहनु अव्लियाउकुम फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह वलकुम फ़ीहा मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फ़ीहा मा तदऊन नुज़ुलन मिन गफ़ूरिर रहीम। अञा वॾे आवाज़ सां जल्दी नेक थी मरणो आहे पर नेक थी मरो, मरणो आहे पर रोज़ायत थी मरो, मरणो आहे पर दीनदार थी मरो, मरणो आहे पर सालिह थी मरो, मरणो आहे पर नमाज़ी थी मरो, मरणो आहे पर सच्चा थी मरो, मरणो आहे पर मुसलमान थी मरो। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। और फरमाए कुल्लु मन अलैहा वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम फबिअय्यि आलाइ फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। खबर ना है करें तो मौत वारो क्यों मौत जी तैयारी की। हाने मुझे फेसबुक ते कड़े दोस्त वीडियो दिखारियो, एकड़ो शख्स होटल ते वञी कुर्सी ते वेही आर्डर तो दे मानी जो बेरो उन जे लाइ मानी खणी तो जे हे अञा मानी खाइण जो इरादो करे तो उते ही वेचारे के झटको तो अची वञे, वेचारो किरी तो पवे, वेचारे के सिधो था कनि त वेचारो दुनिया जे जहान में आहे न। इहा ज़िंदगी आहे, इहा हयाती आहे। होॾे कराची में गुल प्लाज़ा के बाहि लगी, अल्लाह अकबर कबीरा 150 माण्हू सड़ी कोयला थिया। ओ मुंहिंजा अज़ीज़ो 10 मिनटन में सॼी बिल्डिंग के बाहि वकोड़े वई। अल्लाह अकबर कबीरा कंहिंखे माफ़ी वठण जो भी मौक़ो न मिलियो। इहो अचानक वारो मौत ख़तरनाक मौत आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो माफ़ी घुरण जो भी वक्त नथो मिले। ओ मुंहिंजा अज़ीज़ो हाँ हाँ गुल प्लाज़ा वारा माण्हू मरी त विया, सड़ी त विया, पर लाश भी वेचारनि जा अहिड़ा वञी बचा जो हॾनि जी मुठ। अल्लाह अकबर कबीरा इहा इंसान जी ज़िंदगी आहे। मां हाणे वियुसि जलसे ते हेॾे मथे सईदाबाद, जॾहिं कोट लालू पहुतुमि उते मूंखे एक्सीडेंट नज़र आयो। हीअं जो नज़र कयां त ख़ल्क़ बि थिया, पुछा कयमि छा थियो आहे? चइसि 3 माण्हू टेले जे हेठों अची आहिनि, जंहिंमें 2 मर्द हिकु माई। वेचारा मरी त विया आहिनि, पर वेचारनि जा जनाज़ा ॾिसण जहिड़ा न आहिनि। वेचारनि जा आंडा ऐं गुंडा ई ॿाहिरि निकिरी आया आहिनि। अल्लाह अकबर कबीरा। ओ मुंहिंजा अज़ीज़ो
मां नजर कई हिक माण्हूअ जी बाह परे पई अल्लाह अकबर कबीरा उन बाह जो गोश्त चुरके पियो जेस ताईं साह न करे या इंसान जी जिंदगी आ या इंसान जी हयाती आ तंहिंजे करे संभालियो पाण असांजी असुल जिंदगी आखिरत वारी आ जन्नत वारी आ बिश्त वारी आ वारो कयो जन्नत कमायो वारो कयो बिश्त कमायो वारो कयो जन्नत जा बंगला कमायो वो जन्नत जो बंगलो तने कमाइबो जने अल्लाह रसूल जी फरमा बरदारी कभी हाँ पाण के नेक नमाजी दीनदार सालियो बनाइबो रोजायत बनाइबो पोता जे लाए हेडो मरण जी तेरा कब्र भी बिश्त जो बाग आखिरत में भी सोन जे बंगलन जो वारिस मालिक अल्लाह ताके बनाइदो मुत्तकीन अला फुरुश बदा من استبرق وجنى الجنتين دان فبأي آلاء ربكما تكذبان अन्या वॾे आवाज़ सां तंहिंजे करे मां तव्हांखे मोदबाना गुज़ारिश करण आयो आहियां मिंथ करण आयो आहियां मेड़ करण आयो आहियां ख़ुदा जो वास्तो अथव पाण में दीनदारी जो फिक्र पैदा कयो पाण खे सालियो बणायो पाण खे नेक बणायो पाण खे निमाज़ी बणायो पाण खे रोज़ायत बणायो अल्लाह रसूल जो फरमाबरदार बणायो हीअ ज़िंदगी कहिड़ी आहे वाह जंहिं ज़िंदगी जे हिकिड़े सेकंड जी ख़बर न आहे हिकु लम्हे जी ख़बर न आहे असुल ज़िंदगी असांजी आख़िरत वारी आहे जन्नत वारी आहे उन जे लाइ महिनत कयो अॼु इरादो कयो जो इंशाअल्लाह नेक थी ज़िंदगी गुज़ारींदा जो सालियो थी ज़िंदगी गुज़ारींदा मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी ख़त्मुल क़ुरान जे मौक़े ते आयुसि दुआ दो कयां त अल्लाह ताला ऐसी साहब जी मेहनत खे इन जी जदोजहद खे इन जी कोशिश के काविश के अल्लाह कबूल फरमाए ऐसी साहब जी दीनी खिदमत के अल्लाह कबूल फरमाए इन जे रिज़्क में रोज़ी में सेहत में अल्लाह बच्चन बारन में बरकतूं नसीब फरमाए ऐसी साहब जी जलमा वेचारी बीमार आ दुआ घुरो त अल्लाह ताला उनके सेहत कामला आजला नसीब फरमाए ऐसी साहब बेचारे के भी सेहत नसीब फरमाए सब टे दफ़ा कुल अल्लाह शरीफ पढ़ो त जेके फोत थिया उन्हनि जे रूहनि खे बि बख़्शो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल अल्लाहु अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया टे गॾु था ॾियूं घणा टे ख़त्म करिया मिलिया अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन्नार अल्लाह जे सॼी जमात टे दफ़ा कुल अल्लाह शरीफ पढ़ियो इहो पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा ऐं टे ख़त्म आहिनि इहे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा इन ख़त्मनि जो सवाब इन कुलनि जो सवाब इन जलसे जो सवाब असांजे एसी साहब जे वालिद मोहतरम खे नसीब फरमा ऐं उन जी घरवारी मरहूमा खे नसीब फरमा अल्लाह से उन्हनि जे रूहनि खे राहत पहुचा ऐं बाबे साईं शहीद तबलीग हज़रत मौलाना अब्दुल रज़ाक मिखे रहमतुल्लाह अलैह खे नसीब फरमा उन जे रूहनि खे बि राहत नसीब फरमा इलाहुल आलमीन तू रहीमा तू करीमा जेके भी न ॻोठ में मर्द या मायूं फोत थिया आहिनि इहे टे ख़त्मा कुलनि जो सवाब जलसे जो सवाब ख़त्मुल क़ुरान जो सवाब जेको तरावियन में थियो अल्लाह साईं सॼे ॻोठ में जेके भी वफ़ात करिया आहिनि मर्द या मायूं अल्लाह साईं सभिनि जे रूहनि खे कुल शरीफ़ जलसे जो सवाब इन ख़त्मनि जो सवाब तरावियन नमाज़ में ख़त्मुल क़ुरान वारो सवाब उन्हनि जे रूहनि खे बख़्शूं समूरनि जे रूहनि खे राहत नसीब फरमा
अल्लाह से सॼी दुनिया में जेके भी मर्द या मायूं मुसलमान फौत थिया आहिनि सभिनी खे कुलनि जो सवाब जलसे जो सवाब टिन ख़त्मनि जो सवाब ख़त्मुल क़ुरान तरावीह जो सवाब अल्लाह साईं सभिनी जे रूहनि खे नसीब फरमा सभिनी जे रूहनि खे राहत पहुचा बाज फरमा रहम फरमा करम फरमा इलाहुल आलमीन असां जीअरनि जे मथां बि रहम जी नज़र फरमा अल्लाह साईं टूटा फूटा रमज़ान जा रोज़ा असांजा क़बूल फरमा टूटियूं फूटियूं नमाज़ां क़बूल फरमा टूटो फूटो रमज़ान जो एहतराम क़बूल फरमा ऐं जिन न रोज़ा रखिया जिन नमाज़ तरावियां न पढ़ियूं जिन रमज़ान जो एहतराम न कयो वरी बि अल्लाह उन्हनि खे हिदायत नसीब फरमा उन मर्दनि खे उन माइनि खे हिदायत नसीब फरमा रहम फरमा करम फरमा बाज फरमा अल्लाह साईं असांखे जहन्नम जी बाहि खां बचा अल्लाह से असांखे जन्नतुल फिरदौस में जगह नसीब फरमा अल्लाह साईं असांखे रमज़ान शरीफ़ जो पूरो जो पूरो बरकतूं ऐं रहमतूं नसीब फरमा इलाहुल आलमीन तू रहीम आहे तू करीम आहे तू राहिमीन असांजा हथड़ा क़बूल फरमा जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा कामिला आजिला नसीब फरमा ऐसी साहब बीमार आहे इनजी अमड़ बीमार आहे अल्लाह साईं इन्हनि खे सेहत नसीब फरमा साईं सुलेमान बीमार आहे इनखे सेहत नसीब फरमा साईं अनवर अली बीमार आहे वीचारो इनजी बि तबियत कॾहिं सही नथी रहे अल्लाह साईं इनखे बि शफ़ा कामिला आजिला नसीब फरमा सॼी जमात जेके बि वीचारा बीमार आहिनि सभिनी खे शफ़ा कामिला आजिला नसीब फरमा सॼे ॻोठ में जेके भी बीमार आहिनि सभिनी खे सेहत ऐं तंदुरुस्ती नसीब फरमा इलाहुल आलमीन रहम फरमा करम फरमा सॼी दुनिया में जेके भी मर्द मायूं बीमार आहिनि अस्पतालनि में घरनि में जिथे भी वीचारा पिया आहिनि सभिनी खे शफ़ा कामिला आजिला नसीब फरमा इलाहुल आलमीन सभिनी जे मथां रहम जी नज़र फरमा सगीरा ऐं कबीरा गुनाह माफ़ फरमा इलाहुल आलमीन सभिनी खे जहन्नम जी बाहि खां आज़ादी नसीब फरमा सभिनी खे जन्नत में जगह नसीब फरमा जन्नतुल फिरदौस में जगह नसीब फरमा जन्नत रैयान सोसाइटी में असांखे नसीब फरमा उते बंगलो नसीब फरमा इलाहुल आलमीन सभिनी खे दुनिया जे अज़ाब खां क़ब्र जे अज़ाब खां आख़िरत जे अज़ाब खां बचा अल्लाह से सभिनी खे जन्नत जे लाइक़ बणा जेके इत्काफ़ में वेठा आहिनि उन्हनि जो वेहण क़बूल फरमा इलाहुल आलमीन जेके वीचारा रे औलाद आहिनि उन्हनि खे नेक साले औलाद नसीब फरमा जेके मसइलनि में मुंहिंजा पिया भाउ नसीर वीचारे खे अल्लाह पुटड़ो नसीब फरमाए दुआ घुरो त अल्लाह ताला उनखे बचड़े जी नेमत सां नवाज़े अल्लाह से जेके भी रे औलाद आहिनि माॻुणे बि चयो सभिनी खे नेक साले औलाद नसीब फरमा रहम फरमा करम फरमा जेके मसइलनि में मुंहिंजा पिया आहिनि उनजा मसइला आसान फरमा जेके कर्ज़नि में ॿुॾा पिया आहिनि ग़ैबी ख़ज़ाननि में उन्हनि जी मदद ऐं नुसरत फरमा अल्लाह से जीअं अॼु 28 जी राति हिन मस्जिद में एसी साहब जी दावत ते भाउ मोहम्मद तैयब जे ख़त्मुल क़ुरान जे मौक़े ते हिन मस्जिद में गॾु कयो थी वरी अहिड़ी कचहरी क़ुरान जे सदके रमज़ान जे सदके रोज़नि जे सदके तरावीहनि जे सदके अल्लाह से असांखे जन्नत में नसीब फरमाए अल्लाह से सभिनी खे मके मदीने जो दीदार करा सभिनी खे काबे जी ज़ियारत करा सभिनी खे रोज़े रसूल जी ज़ियारत करा रहम फरमा करम फरमा बाज फरमा अल्लाह से जिस दिन दुनिया में रहे पक्को ऐं सचो मुसलमान करे रहा जॾहिं पाण ॾे घुराए कलमे वारो मौत शहादत वारो मौत नमाज वारो मौत क़ुरान जी तिलावत वारो मौत नसीब फरमा असांजो ख़ात्मो बिल ख़ैर फरमा व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।